कीअं त लाइन माखी कीअं त माखी खे अंधो कयो वञे इहो ॾिसण जहिड़ो सीन आहे। छा त माखी आहे, ख़तरनाक माखी आहे यार, वॾे में वॾो मानारो आहे। दोस्तों उमेद त ख़ुशि हूंदा। आचर जो ॾींहुं आहे, मौसम बि ॾाढो भलो आहे। घर खां थोरो ॿाहिरि निकिरी पियासीं, सोचियोसीं त थोरो माना जंगल लाइ वञिजे। हूअं त ख़ुश्क रेगिस्तान सुकल आहे, हर शइ सुकल आहे, पर काफ़ी सारी क़ीमती शयूं आहिनि। उन्हनि में हिकिड़ी शइ माखी बि आहे। उहो माखी खे पाण जेको आहे सो काफ़ी कोशिशि कंदा आहियूं त माना उहा सची मिली वञे, छाकाणि माखी केतिरी बीमारियुनि जो इलाजु आहे। तो असां हली पिया आहियूं बड़े ॾांहुं, ॾिसूं था छा थो थिए अॻिते। शइ त काई कोन खईसीं, बहरहाल ॾिसूं था छा थो थिए छा नथो थिए, ॾिसंदासीं। काफ़ी हिते एतिरी माखी आहे जंहिंजी हद कान्हे। हे साल एतिरी माखी थी आहे, जाम माखी थी। ॾिसो बकरियूं, मौसम ॾाढो भलो आहे, जोड़ालो मौसम, चक्कर मज़ो लॻो पिया तमामु। ॾिसो ॿाहिरि जो मौसम आहे, इन करे अखनि जेको भुलिया पुलिया हलनि त ॾींहुं भलो आहे, ॾाढो मज़ेदार ॾींहुं आहे। वॾो टारगेट माखी आहे। माखी यकीन लाइ बि माखी लाइ ॾेखारबी त माखी कीअं थी लहे। को न को मिली वेंदो, हुनखे चवंदासीं ॻोल्हींदासीं, कीअं था ॻोल्हियूं, थोरो ॾिसंदासीं। ॾिसण जहिड़ी शइ आहे त हिकिड़ी सची माखी जेका आहे उहो किथे मिले थी, कीअं मिले थी, कहिड़े अंदाज़ सां मिले थी। पाण गॾु रहजो ऐं ॾिसंदा रहिजो वीडियो खे। ये जेको पीलो पुड़कलो आहे हिनखे बकरियूं खाईंदियूं आहिनि। हीउ किरंदो आहे, बकरी जानवर खा जाते, उहो ॾिसो अचनि पियूं बकरियूं पोयां, यकीनन हिन पुड़कलनि खे खाईंदियूं। हिकिड़ो त उहो बि खाईंदियूं छो किराया आहे। रोड खां लहंदासीं, जंगल पे पवंदासीं, ऐं हिन पासे जेको जंगल आहे हुन जंगल में काए पवंदासीं, ऐं पोइ ॾिसो मज़ो ॻोल्हींदासीं माखी किथे मिले थी। हर जाइ ते रुगो खिप अकबू ॿी का बि शइ न आहे, काई ग्रीनरी कोन्हे हिते। रेट सुकल रेट आहे, जे वरी ग्रीनरी हूंदी आहे जॾहिं बरसाति पए थी असकार में वरी सावा कुझु थी, पर हींअर कुझु बि न आहे। रस्तो आहे जेके घेड़ चइबो आहे, घेड़ रस्तो जॻह न ॾिसंदी आहे किथे बि। कॾहिं कॾहिं अहिड़ा जेके खॿड़ हूंदा आहिनि, खॿड़नि जे अंदरि बि वेंदी आहे, खिपनि में बि वेंदी आहे माखी। माखी अक ते बि वेंदी आहे, कजे भला शायदि मिली वञे। सोध में हूंदी आहे, सोध में हीअ सोध हूंदी न, हुनजे अंदरि ॻोल्हा करणी पवंदी। घणो करे त माखी जिते हूंदी आहे उते जेके मखा उॾामंदा पिया, हिते ख़ासि मखा कोन पिया उॾामनि, लेकिन हिते न आहे। पर ॻोल्हींदासीं, जिते माखी मिली हुनखे ॾिसंदासीं, निहारींदासीं, गॾु रहजो असां। हिते वाड़ आहे, हिन में हमरा ॾिसो वेठा यकीन हूंदा। ऐं वञा थो उन्हनि ऐं हुन खां थोरो मज़ो वठंदासीं, चिल कंदासीं। ॾिसो हिन में फसल जेको हिन बनी में थियो उहो कुटनि पिया, कुटण जे लाइ वाड़ो ठाहियो पिया। यकीन हिते माण्हू हूंदा, चांहि वग़ैरह मिली वेंदी, पाणी मिली वेंदो। हीअ भुंगी आहे जंहिंमें सभु वेहंदा आहिनि। हेॾी सभु पोयां बनी आहे, हीअ पूरी मुकमल बनी जेका खेलियल हुई। हाणे त हिन में कुझु बि न आहे, बिल्कुलु ख़ुशकी आहे। अस्सलाम वालेकुम मुर्जा, अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे भाउ? अस्सलाम वालेकुम। हीअ हमारा चांहि तयारी लॻो आहे। वाह जो मज़ो ईंदो यार चांहि में तयारी। वाह ॾिस परिया उहो असां ॾिख ठाहियो आहे पंहिंजो मड़े चांहि में चिली थींदा। चांहि मज़ेदार आहे न, चांहि मथां कीअं चांहि मज़ेदार आहे। मूंखे त ख़बर न पई त बाक़ी किथे बि, पर हीअ ॿुधाईंदा हिन वाड़े में बि, पर ॾिसण वारनि जी अखि ॾिसंदी आहे। हाणे ॾिसूं था हिन अंदरि हलंदासीं, पर मुश्किल आहे। उहे ॾिसो तव्हांखे मूं चयो न शुद्ध ठुंड में हूंदी आहे। हीअ ख़बर जेको आहे खबड़ी ॼार जेका ॼार जे ठुंड में हूंदी आहे। हाणे ॾिसो जो तव्हांखे यकीनन मखा उॾामंदे नज़र ईंदा। ओए ओए खाई न वञंदी यार। हीअ ॾिसी सघो था, हीअ माखी आहे, अञा कची आहे, लाइन नथा, छाकाणि जो कची आहे। लाइण जा तरीक़ा काफ़ी आहिनि, दोस्त खां पुछंदासीं लाइ बि कीअं। चांहि जो चस्को वठो, पोइ माखी लाहींदासीं, ज़रूरु लाहींदासीं। ॾिसो तव्हां माखी कीअं थो लाहे, माखी जो एक्सपर्ट मूंसां गॾु आहे। माखी कीअं थो लाहे, इन माखी खे ज़रूरु ॾिसो त माखी हेॾी ख़तरनाक माखी आहे जेका जेकॾहिं चकड़े ते माण्हू जहिड़ो सॼो सुजी वञे, उन हूंदे माखी ज़रूरु लाहींदो, पर माखी लाहींदो बिना कंहिं जिस्म खे कवर करण जे। ॾिसो कीअं थो लाहे, इहा हिन माण्हू जी थोरी कारीगरी आहे। ॾिसंदा छा त चांहि आहे, वाओ चांहि तमामु मज़ेदार हुई। चांहि पीअण खां पोइ असां जेको आहे सो टाइट थी, हाणे ॾिसो था मथे जेको हीअ भिट पई आहे, हिन भिट वटि का पकल माखी आहे। कची माखी लाहिणी न आहे, छो त कची माखी लाहिण वॾो गुनाह आहे। असां वञूं था उते, ऐं हीअ दोस्त गॾु असां सां
माखी लाइन आदि पकड़ तवा के देखा वो लय की थी माखी लाइन तमाम रुकी है छाकाण जो माखी चकण तो याद रखी जरो मुंह सुजाए छे ला ही तो माखी खतरनाक है ॾाढी खतरनाक माखी है यार वाह वाह कच्ची है ॾिस ये कच्ची है सफ़ा ओए होए ये तो वडो मानारो आ हिकड़ो मिना इहो पहिरीं छोकरो लायो छुणू अंदर पियो ॾिस छिणू पियो आहे ये छिणू मन हिन जार जे अंदर ही माखी जेका आहे अगे में लाथल आहे भाला ही छिणू आहे छिणू रगी जो पुराणो छिणू आहे लाथल आहे छिणू यानी गोबर के बाहि ॾींदासीं बाहि ॾियण खां पोइ हाणे ॾिसो मखा जेके सभु अंधा थी वेंदा ऐं हुन खां पोइ असां माखी खे आसानी सां लाहे सघूं था ये माखी असां हिन करे न लाथी जो ही माखी कच्ची हुई अच्छा ही माखी कच्ची आहे असां मथे वञूं पिया हाणे असां माखी तलाश में अध भिट चढ़िया आहियूं मुकम्मल टीलो जेको अध टीलो चढ़िया आहियूं अञा अध टीलो रहियल आहे मथे आहे यकीनन ही ॾिसी सघो था अध जेतिरो मथे रहियल आहे अञा उते चढ़ंदासीं उतां खां पोइ उते हिकिड़ी माखी आहे जेका पकी आहे उन पकी खे लाहींदा कचियूं माखियूं खोड़ हर वण में माखी आहे हर हिकु वण में माखी आहे हर ॿिए वण में माखी आहे पर कच्ची माखी न लाइणी आहे पकी लाइणी आहे छाकाणि जो माखी जा मखा वरी बि वेहनि कंहिं जाइ ते ऐं उहे गिरते कीअं त लाइन माखी कीअं त माखी खे अंधो कयो वञे इहो ॾिसण जहिड़ो सीन आहे हीउ ॾिसो ही मुकम्मल असां दड़ो चढ़ी आया आहियूं हिट टीलो ऐं हिन पासे बारिश जहिड़ो मौसम लॻो पियो आहे ॾाढो मज़ो पियो अचे ॾाढो माना सुकून पियो अचे हिन पासे ॾिसो साम्हूं ॻोठ आहे जितां निकितो आहियां ॻोठ खां थोरो ई परे आयो आहे 2 किलोमीटर ते ऐं हाणे वरी हेठि लहंदासीं ही हुन पासे तव्हां ॾिठो हुन पासे लाई हुई हिन पासे विच में टीलो आहे जंहिंमें तव्हां बीठो आहियां वरी हेठि लाई आहे लाई खां पोइ वरी साम्हूं टीलो आहे ईअं बीठूं आहिनि हुन साम्हूं वारे जार में पुण माखी आहे ऐं हुन में हर मूं तव्हांखे चयो न हर वण जेको हिते जार आहे हुन में माखी आहे हिप में माखी आहे अक में माखी आहे त हाणे असां ॾिसूं था हिन माखी हीअ बि वेठी आहे किथे हिन पासे भाउ किथे आहे यकीनन ख़तरनाक मखा आहिनि हिन जा छा त माखी आहे दोस्तो ॾिसो हीअ माखी आम माखी पर हूअं ई कंहिंजो नालो न आहे वठंदी लाइणी हूंदी आहे तरीक़ेकार सां लाहींदासीं तव्हांखे ॾेखारींदासीं गॾु करे रहिजो हींअर पाण हिन में ॾिठी ऐं गॾो गॾु हीउ जेको बीठो आहे हिन जार में पुण आहे साम्हूं वारे जार में आहे हाणे हलूं था उते उते ॾिसंदो उहा माखी ॾिसो केतिरी पकल आहे उनखे लाहींदासीं मुंहिंजो पहिरियों विलाग आहे यकीनन तव्हांखे विलाग पसंदि आयो हूंदो शहद जी माखी जेका दुनिया में टेस्ट करे ख़रीद कई वेंदी आहे पर हिते असां वटि बिना टेस्ट जे जेका मुकम्मल प्योर माखी आहे असां इहे सवली माखी ते पहुता आहियूं तमामु सवली माखी आहे पर हीअ थोरी देवी आली आहे देवी खे भाउ वठे दोस्तो माखी जी ते खोट न आहे हाणे तव्हांखे कुझु ई देरि में ॾेखारींदासीं त माखीअ था लाहियूं कीअं त कहिड़े तरीक़ेकार सां सची माखी जेका लाही वेंदी आहे जंहिंसां माखी तव्हांजो नुक़सान बि न करे तव्हांजे मुंहं खे सुॼाए पीड़ू न करे ऐं गॾो गॾु तव्हां माखी लाहिण में कामयाबु वञो वाओ क्या है माखी उड़ी रही है हाणे ॾिसो न खाईंदी नथी लॻे पाण सिधी कोन्हे केतिरी प्यारी आहे वाह वाह प्योर माखी वेरी गुड ॾिसो दोस्तो वरी वेही रही आहे मथे वापसी में हाणे असां वञो पिया घरे असांखे मोटरसाइकिल पिणु मिली चुको आहे आचर ते वरी ईंदड़ संडे ते वरी ॿिए विलाग सां गॾु तव्हां हाज़िर थींदासीं तेसिताईं जे लाइ इजाज़त अल्लाह हाफ़िज़ काफ़ी सारा मेथड आहिनि तव्हां माखी खे